अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों अली हसन अब्बासी किताब है प्यासी धरती रमदा बादल नाविल निगार सिराज किस्त 14। जॾहिं आउं ॿिन्ही मरीज़नि खे सैनिटोरियम में दाख़िल कराए मोटियुसि तॾहिं आउं पंहिंजे मक़सदनि ते सोचणु लॻुसि। चाचो खैरो शायदि दिल में रोई मूंखे दुआऊं ॾेई रहियो हो ऐं आउं जीप जे रफ़्तार सां पंहिंजनि ख़्यालनि खे सुलझाइणु लॻुसि। अलू ऐं नूरल खे पंहिंजे हड़ावड़ा ख़र्च करे सैनिटोरियम में दाख़िल करण में मूं वटि कहिड़ा मक़सद हुआ, मुंहिंजी मुराद ऐं मनशा छा हुई, उन मुराद में अहसान करे ॾेखारण जे जज़्बे जो केतिरो हिसो हो। अलू मुंहिंजो नंढपण जो यार हो। चाचे खैरे सां बि मुंहिंजी ॾाढी दिलि हुई। हू ग़रीब हुआ, ॾुतड़ियल हुआ। छा मुंहिंजो फ़र्ज़ु न हो त आउं हिननि जी मदद करियां? पर जेकॾहिं ईअं हो त पोइ मुंहिंजे साॻिए ॻोठ में ॿिया बि केतिरा ई सिल जा मरीज़ हुआ, मिसकीन हुआ। मूं उन्हनि जी मदद छो नथी कई? मूं में अहिड़ो हातिम ताई थियण जो जज़्बो कॾहिं खां पैदा थियो? या मुंहिंजी नज़र चाचे खैरे जे ॿिए छोकिरे मिठूअ ते हुई। साइण मिठूअ जी मंग हुई ऐं साइण। मूं उन ख़्याल खे हकाले कढण जी ॾाढी कोशिशि कई। आउं पंहिंजे मन जे चोर खे चुप कराइण लाइ मांदो थियणु लॻुसि। न ईअं कोन्हे त को अलू ऐं चाचे खैरे ते अहसान करण जे पुठ में फ़क़ति अहसान ऐं दोस्तीअ खां सवाइ बि को मक़सदु हो। मूं पाण ज़ोरी उहो फ़ैसिलो करण ते घुरियो त मुंहिंजो मक़सदु बिल्कुलु नेक हो ऐं साइण त बिल्कुलु इतफ़ाक़ हुई। ऐं नूरल सां मुंहिंजो कहिड़ो वास्तो हो? छा मूं बाबे जे ज़ुल्म ऐं गुनाह जो को कफ़ारो अदा करण ते घुरियो? बाबे जे गुनाहनि बाबति मूं कॾहिं खां तजो करणु शुरू कयो हो? या उन्हनि गुनाहनि जो कफ़ारो अदा करण जो ख़्यालु मूंखे कॾहिं खां आयो? जेकॾहिं महरूअ जो वजूद हवेलीअ में न हुजे हा त पोइ महरू या आउं ख़ुदि बाबे खां बदिले वठण जे तयारियुनि में आहियां। नूरल खे सिहताब कराइण में मुंहिंजो उहो इरादो त कोन्हे त हू नए सिर ज़िंदगी हासिल करे बाबे खां बदिलो वठे ऐं खेसि गुनाहनि जी सज़ा ॾिए। उहे ॿई ख़्याल केतिरा न हिक ॿिए जे उबतड़ आहिनि। ज़हन जे कुंड में को चोर हिते बि चप चोण थो घुरे। मतां सच उहो आहे त आउं महरूअ खे पंहिंजे फयाज़ी नेकी ऐं सखा जो यकीन ॾियणु घुरां थो, या आउं खेसि उहो ॾेखारणु थो चाहियां त नूरल खे सिहताब करे मूं मथां वॾो अहसान कयो आहे ऐं शायदि उन सां गॾु खेसि उहो बि अहसासु थींदो त नूरल चङो भलो थी बाबे खां बदिलो वठंदो ऐं हूअ उन्हनि अहसाननि जे बार हेठि मूं उन चोर ऐं चुगलखोर खे बि चुप कराइण जी कोशिशि कई। मूं उते बि सिर्फ़ु उहो फ़ैसिलो कयो त मुंहिंजो मक़सदु फ़क़ति नेकी हुई, अगनि खे सगाई अता करणु। मूं पाण खे आम माण्हुनि खां बुलंद, आम सतह खां मथे, ॼण त ख़ुदा जी बुलंदी ऐं हैसियत हथु करण जो फ़ैसिलो पाण ते मढ़ियो। अहसान में केॾी न कुवत आहे। अहसान करे पंहिंजो मतिलबु कढणु त ख़ुदिगर्ज़ी आहे ऐं आउं ख़ुदिगर्ज़ीअ खां बालातर आहियां। वाक़ई आहियां या न आहियां? हवेलीअ में दाख़िल थियुसि त मुंहिंजो मनु शांति हो। उन में को बि झेड़ो फसाद या मुंझारो न हो। आउं पंहिंजे पाण सां ठाह करे चुको हुउसि, पर मूंखे उहा सुध न हुई त उहो ठाह केतिरो आरज़ी हो। महरूअ जे कमरे अॻियां लंघियुसि। विरांडे में ई बूढ़े ते महरू वेठल हुई। हिकु बानी खेसि फणी ॾेई सींड कढी रही हुई। मुंहिंजे दिलि जी रफ़्तार तेज़ थी वई। मूंखे उहो महसूसु थियो ॼण त मुंहिंजी दिलि महरूअ जे उन सही सींद खे सोरांघण ऐं उन कहकशां में गुम थियण ते घुरियो। केतिरी न ख़सीस आरज़ू हुई। मूंखे पंहिंजे ख़सीस हुजण ते कावड़ अची वई ऐं कावड़ मञा रड़ करे बानीअ खे चयुमि, गुलां पाणीअ जो गिलास त प्यार। गुलां पाणी भरण लाइ उथी वई। महरू लॼ ऐं भव खां सॼी पीली थी वई। हिन हबकंदे भुण कई, वॾो रहिस अंदरि वेठो आहे। मूंखां छिरिक निकिरी वियो। मूं उन इम्कान ते गौर ई न कयो हो त को बाबो बि मौजूदु थी सघे थो। मूं आहिस्ते चयो, बाबो ओताक ते वञे त वरी ईंदुसि। मूंखे का सलाह करणी आहे। छिरिक पवण सां मूंखे मौज़ून लफ़्ज़ ई न पिए मिलिया। भला इहे बि के लफ़्ज़ हुआ? चवणु कुझु थिए चाहियुमि, चई वियुसि ॿियो कुझु। पंहिंजे कमरे में दाख़िल थियुसि त गुलां पाणीअ जो गिलास खणी आई। घड़ी अॻु मूंखे उञ बिन कोन हुई ऐं हाणे उञ खां मुंहिंजा चप ऐं ज़ुबान ख़ुश्क थी विया हुआ ऐं पाणीअ जो गिलास हिकु गीत में पी वियुसि। गुलां गिलास वापसि खणी वई। संदसि अखियुनि में अलाए जे कहिड़ी शरीर मुर्क पे नची। मूं दिलि में खेसि गार ॾिनी, रन कुटण। लाशौरी तरह ॿई लफ़्ज़ बेमाना लफ़्ज़नि जी गार बणिजी पैदा थिया हुआ। पर जॾहिं उहे ई लफ़्ज़ शऊर जे हदुनि में दाख़िल थिया
तॾहिं उहा हिकु नई माना खणी आया, गुलां ऐं कुटण। इहा माना सम्झंदे ई मूंखां रड़ निकिरी वई, गुलां। मूं उहो सॾु एॾे वॾे आवाज़ में कयो जो हूअ बि घबराइजी वई ऐं उन सॾ जे पड़ाॾे तौरु गिलास जे भॼण जो आवाज़ु ॿुधुमि। जी रईस हिन हीसियल आवाज़ में चांठ वटि बीही चयो, गुलां ॿुध त। तो उहो बि कोन पुछियो त रईस अञा उञ अथव या न, ॿियो पाणी आणियां या न, बसि गिलास खणी हलंदी थीअं, ॼण त आग लाहे हली वईं। मूं खेसि वधीक हीसाइण लाइ चयो, जी जी, अवां गिलास ख़ाली करे ॾिनो। मूं सम्झो त तो सम्झो त बसि मुंहिंजी उञ लही वई। गिलास ख़ाली थियण सां उञ लही वेंदी आहे। जेकॾहिं वधीक उञ हुजे त गिलास खे ख़ाली करण बदिरां भरियल गिलास तोखे ॾेई छॾियां, ईअं न। हिन ग़रीब खां को जवाबु कोन हुजियो। मंतक जे चकरनि मां हूअ ग़रीब छा ॼाणे, हूअ वाक़ई हिरासजी वई। मूं हिकदमि रुख बदिलायो ऐं नरमीअ मां चयुमि, ख़ैरु, नंढो होसि त मूंखे सॼो ॾींहुं डडीअ ते चाढ़े पई घुमाईंदी हुईं, ऐं हाणे बीमार थियुसि, मरण ते होसि त उहो कोन पुछियई त मुसि या बचुसि। मूं आवाज़ खे थोरो ॾुखारो बनाईंदे चयो, रईस ख़ैरु घुर, मरण तुंहिंजा वेरी, आउं सदके वञा, 4 ॾींहं तुंहिंजे पहिरां ॾींहं खां बीठे गुज़ारियमि। दस्तगीर जो सो त हराम जो अखि बि पूरी हुजे, अछनि में छाई पवंदमि जो तोसां कूड़ ॻाल्हायां। हिन पाण संभालींदे ख़ुशामद मां चयो, भला ॿुधाए त पुट कीअं आहे, को कमुकार बि करे थो की न। मूं संदसि वधीक दिलि वठणु शुरू कई। अबा, हुन मुंहुं मां न सॼण खे आसरो न दुश्मन खे भउ। उहे मलाखड़ा, उहो पाण कॾहिं लाड़ त कॾहिं उतर, मल अचे कान मुड़ुसि मलाखड़ा पियो विढ़े। आउं संदसि मुंहुं ॾिसण जी बि रवादार कान आहियां। का जोइ वठी ॾींसि त पाण ई सिधो थींदो, को पोरियो करे पियो आल संभालींदो। का जोइ वठी ॾींसि त पाण ई सिधो थींदो, को पोरियो करे पियो अयाल संभालींदो। अबा, जोयूं त अचनि थियूं टकनि सां, मूं मुईर न ज़ाल वटि टका किथां आया। हू मूं वटि शादी कंदो ई कोन, सॼो ॾींहुं छोरनि जे पोयां जोतूं ॾेई मरंदो। चांदी फ़क़ीर जी वॾोर छोरी 7 भराईअ लाइ हीअ अछा खणी वठणु वियसि, पर मूं चवे त माई 700 रोकड़ा आणे तरीअ ते रखीअमि, पोइ छोरीअ जो नालो खण। मूंखे मौक़ियो सुझी आयो, सभा जे आवाज़ में चयुमि, चरी, तो अॼु ई वञी वरी चांदी फ़क़ीर सां ॻाल्हाए पक कर, आउं तोखे उहे ॾोकड़ ॾींदुसि। आख़िर बि त तो मूंखे निपाए सांढे वॾो कयो आहे, तुंहिंजो मूं ते हक़ बि आहे। हा, ही वठि 100 रुपया, वञी 7 भराईअ जो नकु टोपे लॾूं खाराइनि, ॻाल्हि पकी थिए त जेकी घुरिजई सो मूंखां घुरी वठिजो, पर कंहिंखे चइजो न त को मूं तोखे पैसा ॾिना। मूं ॾिठो त नोट वठंदे हुन जा हथ ॾकी रहिया हुआ। हिन ग़रीब त कॾहिं एतिरा नोट उधारा बि पंहिंजे हथनि में खणी कोन ॾिठा हुआ। हिन जे अखियुनि में लुड़क भरिजी आया, शुक्रगुज़ारीअ जा, ख़ुशीअ जा। अबा, अलाह वधाईंदी, बादशाह पीर कंदो त 7 पुटे तो थींदे। मूं खिली चयो, जोइ ठही कान, 7 पुटे तो किथां थींदुसि, आउं ॼणींदुसि कीअं। हूअ फौरन पंहिंजे रंग ते अची वई। उहा ई शरारत संदसि अखियुनि ऐं चपनि ते मोटी आई ऐं माना खेसि मुर्क सां चयाईं, मुंहिंजे रईस खे के जोयूं खुटियूं आहिनि। तूं त हिकिड़ी जोइ थो चवीं, तूं रुगो वात सां चओ त जोइनि जी 70 आणे तुंहिंजे आॾो बीहारियां। वॾेरे जुमन जी छोकिरी सामाई वेठी आहे, अहिड़ी मलूक आहे जो तोखे शहर विसरी वेंदो। वॾेरे ख़ान जी नंढी भेण बि अची सियाणी थी आहे, हले थी त ॼण ढेल पई नचे। जे तूं हा करीं त आउं थी तोखे संग ठाहे ॾियां। अहिड़ियुनि ॻाल्हियुनि में त हूअ भड़ हुई। मूं वरी बि पाण खे वेचारो बणाईंदे चयो, जेसीं संग ॻोल्हबा तेसीं त मुछूं ई अछियूं थी वेंदियूं। हिन उमिरि में त अकेलो सुम्हणु ॼण टांडनि ते सुम्हणो आहे। हिन हिकदमि बेहिजाब थी चयो, उहा ॻाल्हि पहिरीं न थिए कयई। ख़ैरु, अञा बि ॻाल्हि वई कान्हे, मुल्क में माशूक खोड़, सोढी मेंगवाड़ ॾिठी अथई, हाणे त आबू वांगुरु पची चुकी आहे। चई त मथसि कामण करे सांझी ई ओताक वारी माड़ीअ ते वठी अचांसि, जे मयार ॾिनई त तुंहिंजी जुती मुंहिंजी सींध। ॾिस,
वॾे रहिस लाइ कहिड़ी बांह आंदियमि, मुंहिंजी महिरू राणी आहे की न। संदसि समूरियूं सुरेतूं हिन अॻियां जहिड़ियूं भंगियाणियूं। हा सो माल मली त सभु बाबे लाइ, बाक़ी असांजे लाइ सोढी मेंघवाड़िण रहिजी वई आहे। उहो कुझु माठ थी वई। लफ़्ज़ हिन जे दिमाग़ ते असरु करण में देरि करे रहिया हुआ। जेकॾहिं तकिड़ो असरु कयाऊं तॾहिं बि पंहिंजे आईंदे गुफ़्तार खे चॿे चिथे ठाहिण में हिन खे कुझु वक़फ़े जी ज़रूरत हुई। पोइ कंहिं फ़ैसिले ते पहुची चयाईं, अबा अहिड़ी मूरत सूंहें त तोखे थी, पर न मुंहिंजो उहो मतिलबु कोन हो। मुंहिंजी नज़र में ॿियो को माण्हू आहे, अहिड़ी का घुर्ज पई त तोखे ॿुधाईंदुसि। मूंखे यादि अची वियो त मूं महिरूअ खे अचण लाइ चयो हो। मूं उहो ॾिसण ते घुरियो त हूअ मूंसां कहिड़ी रवश थी हले। गुलां खे टाणण लाइ चयुमि, चङो गुलां तो वञी कम हाज खे लॻ, ज़रूरत पियमि त तोखे न चवंदुसि त ॿियो कंहिंखे चवंदुसि। गुलां जे वञण खां पोइ आउं केतिरो वक़्तु खट ते लेटी पंहिंजे आईंदे बाबति सोचींदो रहियुसि। माज़ीअ हाल जे भेट में आईंदो काफ़ी ऊंदा हो। मूं पाण खे बुलंदियुनि तां पस्तियुनि में किरंदो ॾिठो। सोचणु लॻुसि त मुंहिंजी उसूल परस्ती केॾांहुं पर करे उॾामी वई। माहिरूअ खे हासिलु करण लाइ ऐं हाणे उन्हनि ई अमलनि ते भाण लॻो हुउसि जन खां मूं ज़हनी तरह बग़ावत कई हुई, जन लाइ मूं शऊरी तरह पाण में नफ़रत पैदा कई हुई। मूं मां पंहिंजो पाण नफ़्सियाती तजियो करण जी क़ुवत ख़तमु थियण लॻी हुई। ख़्यालनि में बि कुटिणियुनि ऐं धूतियुनि ते भाण लॻो हुउसि। मूंखे पंहिंजे अमलनि जियां ख़्यालनि ते बि एतिक़ाद ऐं ईमान न रहियो। उहो सभु कुझु छो ऐं छा हो? कनि ॻाल्हियुनि ते पशेमानी बि हाणे उज़र ऐं बहाना ॻोल्हण लॻी हुई। पंहिंजे पाण खे ठॻण ऐं दलबिण लॻो हुउसि। छो उहो एतबार करणु नथो घुरां त मूं में उहे समूरियूं बुरायूं ऐं बद लछण मौजूदु आहिनि जेके मूं जहिड़े माण्हूअ जे रत ऐं माहौल जो लाज़मी नतीजो आहिनि। छो अक़ल परस्ती ऐं इख़लाक़ जो मसनूई खोल पाइणु घुरां थो। छो पाण खे नेक साबित करण जी कोशिशि थो करियां जॾहिं त उन कोशिश में नेकीअ बदिरां बदीअ जो भूत लिकल आहे। ख़्यालनि जे उन झंग में भटकंदे अलाए जे केॾी महिल मुंहिंजी अखि लॻी वई हुई। मोतीअ जे ॾाढियां भौंकण जे आवाज़ ते मुंहिंजी अखि खुली पई ऐं छिरक भरे उथी वेठुसि। सिज लहण में बाक़ी के घड़ियूं बचियूं हुयूं, पर अञा काफ़ी रोशनी हुई। कपिड़ा बदिलाए ऐं कमरे मां ॿाहिरि निकितुसि। विरांडे में केरु कोन हो। पहिरीं त महिरूअ जे कमरे अॻियां लंघी वियुसि। जॾहिं खेसि अकेलो ॾिठुमि तॾहिं मोटी दिलि झले अंदरि हलियो वियुसि। उहो खाॾीअ हेठां हथु ॾियो कंहिं गहरी सोच में वेठी हुई। मुंहिंजे अचण ते छिरक भरे उथी बीही रही। मूंखे पंहिंजे पाण ते रहम अचणु लॻो। छा हू हिन औरत में जंहिंजे अॻियां मुंहिंजे हवासनि मूंसां बग़ावत करण ते शुरू कई? मूं सोचियो हो त आउं हिन जे मुंहं में घूरे न निहारींदुसि, पर उन वक़्तु मूं पाण खे हिकु टिक हिन जे मुंहं में निहारींदो ॾिठो। मूंखे रूहानियत जी झंझट खां मिड़ई सची पची चिड़ हुई। पर हुस्न ऐं शफ़ाफ़ पाकीज़गीअ जो ही मुजस्समो मूंखे उन जोत ऐं नूर जे दाइरे जी यादि ॾियणु लॻो जेको हिंदू देवियुनि ऐं देवताउनि ऐं करस्ताननि जे पैगंबरनि ऐं सनतनि जी तस्वीरुनि में मुसवर ॾेखारींदा आहिनि। मूंखे यूरोप जे क्लासिकी दौर जी मेडोना यादि अची वई। उहो सचपच नूर जो दाइरो हो या साम्हूं दरीअ मां ॿुॾंदड़ सिज जी ॻाढ़ी रोशनी हुन जे वारनि में दओ ऐं अक्स पैदा करे रही हुई। मुंहिंजे ज़हन उहो फ़ैसिलो करणु न थे घुरियो। मुंहिंजे घूरण ते उहा शशदर थी वई। नेठि मुंहिंजे वात मां अखर उकिलिया वियो। जमो में मुखातिब खणण जी न मूंखे ख़्वाहिश हुई न हुनखे उमेद हुई। असां वटि औरत खे इहो दर्जो अञा के सदियूं नसीब कोन थींदो। हूअ वरी खट ते वेही रही। संदसि टंगूं खट खां हेठि पे लड़कियूं। मुंहिंजी नज़र संदसि पेरनि ते पई। कहिड़ा न सुहिणा पेर हुआ उहे। मुंहिंजूं अखियूं उन्हनि पेरनि खे मिठियूं ॾियण लाइ आतियूं आतियूं थियण लॻियूं। घड़ीअ लाइ हिकु अजीब ख़्यालु मुंहिंजे ज़हन में आयो त उन्हनि ख़ूबसूरत पेरनि खे मुरियुनि खां वढे कंहिं शफ़ाफ़ शीशे जी प्लेट ते रखी पंहिंजे शहर वारे बंगले जे ड्राइंग रूम में रखी छॾिया। बिल्कुलु ईअं जीअं हसीन गुलदाननि में सुहिणा गुलदस्ता सजाए रखिबा आहिनि। अहिड़ा ख़ूबसूरत पेर शायदि ई के दुनिया में हूंदा। ही मूंखे छा थी रहियो हो? त प्लेटोनिक मोहबत खां बि अॻिते वधी हाणे उघरो ऐं मारबिट थींदो थो वञा। मूं पाण खे संभालण जी कोशिशि कई ऐं चयुमि,
मूं नूरल खे सिल जे इस्पताल में दाख़िल कराए छॾियो आहे। डॉक्टर चवनि था त 6 महीननि में चाक चङो भलो थी पवंदो। अव्हांखे ॿुधाइणु मुनासिबु सम्झुमि, पर भलाई करे बाबे खे उहा सुध न ॾिजो। मुंहिंजे लफ़्ज़नि हिन ते अलाए कहिड़ो असरु कयो। हिन जे मुंहं जो रंग लही वियो। जीअं इस्तिलाह में चइबो आहे, तीअं हिन जे मुंहं जो हिकिड़ो पन्नू लही वियो। उहा सॼी पीली थी वई। संदसि बदन में हल्की कंबणी पइजी वई। अखियुनि में ॻोढ़ा भरिजी आयसि ऐं उन्हनि धुंध भरियल अखियुनि सां मूंखे ॾिसंदी रही। आउं सम्झी न सघियुसि त उहो को उॼातो डपु हो या नूरल लाइ संदसि पुराणो प्यारु जाॻी पियो। उहो त ज़ाहिर हो त कंहिं अहसास खां हिन जो सॼो वजूद धुॾी वियो हो। पर हिन पाण ते ज़ाब्तो आणींदे चयो, मूं मिसकीन ते थोरो कयो अथव, धणी उन जो अजुरु ॾींदव। उन्हनि लफ़्ज़नि मूं ते अजीब असरु कयो ऐं मुंहिंजे वात मां लफ़्ज़ ॼणो उछिलजी निकिता। मेहरू, मूंखे धणीअ जे अजर जी लोड़ कान्हे। मुंहिंजो मक़सदु रुॻो इहो आहे त तूं ख़ुशि रहीं। तुंहिंजो निमाणो मुंहुं ॻणतियुनि ऐं ॾुखनि खां कुमाणल मुंहुं हाणे मूंखां ॾिठो नथो थिए। ऐं जॾहिं खां हिते आयो आहियां, तुंहिंजो कुमाणल मुंहुं मुंहिंजे अंदर में वढ विझंदो रहियो आहे। तूं जेकॾहिं खिली गुज़ारीं त मूंखे पंहिंजो अजुरु मिली वेंदो। उहो सभु कुझु आउं यकसाई चई वियुसि। मूंखे उमेद न हुई त उहो फ़ासिलो एतिरो जल्द तय करे सघंदुसि। पोइ मूं कूड़ ॻाल्हाईंदे चयो, तुंहिंजे नींगर खे ॻोल्हण लाइ बि मूं पंहिंजा माण्हू छॾिया आहिनि। पुलिस में मुंहिंजी बि चङी वाक़िफ़ियत आहे। जिते बि छोकिरो हथु लॻुण त खेसि हिते वठी ईंदा। हाणे ख़ुदा जे वास्ते थोरो खिली ॾेखार। केतिरो वक़्तु ईअं कुमाणी विसाणी रहंदीअ। हिन जे निड़ीअ में ॼणो सुॾको अटकी पियो। लुड़क बजाए बंदि थियण जे हिन जे गलनि तां लार करे वहण लॻा। मुंहिंजी दिलि गाउन माउन थियण लॻी। अलाह, उन वक़्तु मुंहिंजी केॾी न आरज़ू हुई त उन्हनि लुड़कनि खे पंहिंजे दिलि ते वारे छॾियां। हिन हबकंदे चयो, आउं अव्हांजा उहे थोरा लाहे की न सघंदसि। मुंहिंजो बचिड़ो मूंखे मिले त आउं अव्हांजे दर जी गोली थी गुज़ारींदसि। मूं वरी बि साॻिए अंदाज़ में चयो, तूं मुंहिंजा थोरा अॻुवाट लाहे थी सघीं। तूं रुॻो खिली टहक ॾेई ख़ुशि थी गुज़ार त मुंहिंजा थोरा लहज़े में लही वेंदा। केॾो न मसनूई हो उहो अंदाज़। मुंहिंजो मक़सदु ॿियो कुझु हो, पर उनखे ज़ुबान ते आण बदिरां ख़्वामख़्वाह जी रूमानी ॻाल्हियुनि में मुब्तला थी रहियो हुउसि। पर मूंखे पंहिंजे उन नए किरदार में हल्की ख़ुशी महसूसु थियण लॻी हुई। मूं निभागी निपटीअ लाइ खिल ऐं ख़ुशी किथे? मुंहिंजा टहक त पंहिंजे घर जी चांठ छॾण सां उते ई घुटिजी मरी विया। मूंखे उन वक़्तु अंदाज़ो थियण लॻो त उहा केतिरी न ॾुखोयल हुई ऐं हिन जो नूरल सां केॾो न अथाह प्यारु हो। हिन जे अखियुनि में समुंड समाइजी वियो ऐं लुड़क हिन जे गलनि तां बेअख़्तियार लड़ी हिन जे बेदाग ॻिचीअ ते टुलकण लॻा। मूंखे वरी बि पंहिंजो वजूद उन्हनि अखियुनि में गोता खाईंदो महसूसु थियो। एतिरो कमज़ोर कॾहिं खां थियो हुउसि। मूंखे पंहिंजे पाण ते रहम अचणु लॻो। शायदि हिन ते क्यास अचणु ऐं पंहिंजे पाण ते कहल अचणु मूं लाइ साॻी ॻाल्हि थियण लॻी हुई। कुझु घड़नि खां पोइ मूं थोरो मुरकंदे चयो, हाणे खिली ॾेखार, न त जुझाऊअ खे थो सॾु करियां। मुंहिंजे उन जुमिले शायदि हिन खे माउ हुजण जो अहसासु ॾियारे छॾियो। हिन लाइ हिकिड़ी नंढड़े शरीर बालक मिसल हिन जी अहल करे रहियो हुउसि ऐं हिन जी मामता मुरकण लॻी। मूंखे उहो मंज़रु कॾहिं बि न विसरंदो। हल्की मुर्क हुन जी हेठिएं चप में हल्को खाल विझी छॾियो ऐं उतां मुर्क जूं लहरूं थिड़कंदियूं ॾकंदियूं हिन जे अखियुनि में पहुची वियूं। संदसि अखियुनि जे धुंध में उहा मुर्क मूंखे ईअं महसूसु थियण लॻी ॼणु कंहिं समुंड जे कोहीड़े मां ॿुॾंदड़ खे कंहिं ॿेड़ीअ जी सिड़ नज़र अची वियो हुजे। मूं सम्झो उहो मंज़रु ई मुंहिंजे वजूद जो सरमायो हो। कंहिं उॼाती ख़ुशीअ ऐं जादूअ जे असर हेठि हिन जे कमरे खां ॿाहिरि निकितुसि त ओचितो बाबे जूं कहर आलूद निगाहूं मूंखे घूरींदियूं नज़र आयूं। केॾो न ज़िद हो अखियुनि जे उन्हनि ॿिनि जोड़नि में। तकिड़ो तकिड़ो पंहिंजे कमरे ॾांहुं वधियुसि, पर ईअं भायमि त उहे निगाहूं मुंहिंजे पुठ में किलनि वांगुरु खुपंदियूं वञनि। मुंहिंजी दिलि ज़ोर सां धक धक करणु लॻी ऐं को डपु मुंहिंजे वजूद खे वेढ़ींदो थी वियो। एतिरो गीदी, एतिरो काइर त कोन हुउसि, पर उहा काइरता पंहिंजे पाण लाइ न हुई। कंहिं उॼाते जज़्बे हेठि मूंखे महरूअ लाइ भउ थियण लॻो। पंहिंजे कमरे में अची खट ते अधु लेटी पियुसि, पर मूं महसूसु कयो त मुंहिंजूं ॿाहूं
ठुठियुनि खां हेठि थड़की रहियूं हुयूं। सिगरेट दुखायमि त सिगरेट चपनि में ॾकणु लॻी। तीली बाण में मुंहिंजे हथनि जो ॾकणु एतिरो पधिरो हो जो मूंखे पंहिंजे पाण खां नफ़रत थियणु लॻी। सिजु लही चुको हो ऐं ऊंदहि कमरे में फैलिजणु लॻी। ऊंदहि जे वधणु मुंहिंजे डप खे हेकारी वधाइणु शुरू कयो। मूंखे ऊंदहि खां वहशत थियणु लॻी। बानियुनि ते कावड़ अचणु लॻी त अञा बतियूं छो न ॿारियूं आऊं। दरअसल मूंखे उन वक़्तु इंसानी संग साथ जी सख़्तु ज़रूरत हुई। बतीअ जो लाप मथे खणी तीली हयमि। हल्की हल्की ज़र्द रोशनी फैलिजी वई, पर उन रोशनीअ मुंहिंजे हिकलाइप ऐं भव जे अहसास खे माठो न कयो। ओचितो माण्हुनि जी तकिड़े तकिड़े हलण ऐं ड्रोण जो आवाज़ कन ते पियुमि ऐं कंहिंजे रड़ियुनि जो आवाज़ हवेलीअ में फैलिजी वियो। कमरे खां ॿाहिरि आयुसि त गुलां सहकंदी अमां जे कमरे ॾांहुं वञणु लॻी। मूं उमालक खणी संदसि ॿांह में हथु विधो। गुलां, हीउ हुल छाजो आहे? अबा ख़ुदा ख़ैरु करे, पर अॼु मुंहिंजी महिर जो ख़ैरु कोन्हे। अॼु रहिस वॾो खेसि ख़फ़ा खून करे छॾींदो। हिन जे उन जुमिले मूं ते अलाए कहिड़ो असरु कयो। मुंहिंजो सॼो बदन सीटिजी वियो। उन साॻी महिल मूंखे नेट जे लकुण जो शपको ॿुधण में आयो। बाबा चरियनि वांगुरु रड़ियूं करे रहियो हो। कमीणी कुती यार करण जो को ॿियो हंधु ई कोन मिली। मुंहिंजे अखियुनि अॻियां मुंहिंजे अझे हेठि मुंहिंजे ई छोरे सां। उन खां पोइ मूंखे ठीकु यादि न आहे त मूंखे छा थियो, मूं छा कयो। जॾहिं होश आयुमि तॾहिं महसूसु कयुमि त नेट जो लकुण मुंहिंजे हथ में हो ऐं अमां मूंखे ऐं बाबे खे छॾाइण काण मुंहिंजे ॿाहुनि में लटकी पई हुई। बाबो थकल सांभरा वांगुरु सहकी रहियो हो। मयूं हिकु कुंड में मलोटो थी पई हुई ऐं संदसि ॿाहुनि ते नीरा कारसुरा ॿन्ना उभरी आया हुआ। बाबो अञा ताईं गारियूं ॾेई रहियो हो। अमां मूंखे दरवाज़े ॾांहुं छिके रही हुई। ॿ बानियूं बाबे खे संभालण में पूरियूं हुयूं। नेट जो लकुण उछलाए अमां खे कुल्हनि खां झलींदे आउं वरी अंदरि घिड़ी आयसि। मुंहिंजे लफ़्ज़नि में नफ़रत जा कोट भरिजी आया। कंहिं गुगदाम ते हथु हलाइण त अव्हां जी वॾी रप जो मान आहे, पर मुंहिंजे करे कंहिं मासूम ते मार पवे सो मूंखां सठो न थींदो। अव्हां खे पंहिंजे औलाद ते बि भरोसो कोन्हे त पोइ एतिरियूं सुरेतूं हिकिड़ी हवेलीअ में छो था आणे भरियो। बाबे बि सहकंदे चयो, हवेली मुंहिंजी आहे, मुंहिंजी मर्ज़ी, जेकी वणेमि सो कंदुसि। सुरेतियूं रखां या कंजरियूं न चाहियां। तूं केरु थींदो आहीं जो मूंखे झलींदे? निकिर ॿाहिरि हिन घर खां, न त मूंखां पुछड़ो ॿियो कोन ॾिसंदे। फिक्र न करियो, आउं हलियो वेंदुसि। मूंखे बि अव्हां जी हवेलीअ में रहण जी का सद कान्हे, पर अव्हां मुंहिंजी शराफ़त में शक आंदो आहे, सो उहो फ़ैसिलो करे पोइ हितां वेंदुसि। ॿुधो त ॿुधायां, अव्हां जे पिरकारनि इन्हनि ग़रीबनि जो घर तड़ तबाह करे छॾियो। मुड़ुसु त वञी क़बर भीणीअ पहुतो, पर अबम नींगर तां बि न टरिया। शहर जे कनि दोस्तनि ऐं पुलिस ऑफिसरनि खे न्यापो कयो हुअमि त छोकिरो ॻोल्हे ॾियनि। अॼु ई न्यापो मिलियो त छोकिरे जा ओञाण मोकिलियो जो पुलिस खे ॿराड़ीअ जा कुझु छोकिरा लधा आहिनि। सो महिरूअ खां छोकिरे जा मुहांडा ऐं ओञाण पुछणु आयो हुउसि। पुछी ॾिसोसि त बराबरि इहा ॻाल्हि आहे या न। मूं ॿी का अरबा ख़ता कान कई आहे। ख़ुदा अव्हां जूं सुरेतियूं अव्हां खे नेब करे। मूं महसूसु कयो त कूड़ ॻाल्हाइण में जीअं पोइ तीअं वधीक भड़ थींदो पिए वियुसि। ज़रूरत ईजाद जी माउ आहे ऐं कूड़ ज़रूरत जो पीउ आहे। उन ॻाल्हि जे सच में ईमान वधंदो वियुमि। बाबो ख़ामोश थी वियो। मुंहिंजी कावड़, मुंहिंजी सफ़ाई ऐं मुंहिंजी अदाकारी अहिड़ी त निकोर ऐं कामयाबु हुई जो शायदि हिन खे बि पंहिंजी उॿराईअ जो कुझु अहसासु थियणु लॻो। अमां मौक़ियो ॾिसी मूंखे छिके ॿाहिरि वठी आई। मुंहिंजे कमरे में पहुची मूंखे पंहिंजे साम्हूं विहारे कुझु देरि ताईं अमां मूंखे घूर करे ॾिसंदी रही। पोइ ॾुखारी आवाज़ में चवणु लॻी, अवीं पीउ पुट अॻे ई पाण में कोन ठहो। तूं सालनि खां पोइ मोटी आहीं त मूं अलाह खां उहे ई दुआऊं थे घुरियूं त शाल धणी साईं ॿिन्हिनि खे साञा ॾींदो ऐं अवीं पाण में वरी खीर खंडु थी वेंदा। पर भायां थी त मुंहिंजे जीअरे मुंहिंजे भाग में उहो सुख लिखियलु ई कोन्हे। हिन जे अखियुनि मां लुड़क लड़ियूं करे ईअं वहंदा रहिया ॼणु उन में हिन जो पंहिंजो इरादो शामिल न हो। मूंखे गिराटड़ी पाए दिलदारी ॾींदे चयो, अमां तूं त अजायो थी ॻणतियूं पचाईं। आउं शहर में वधीक सुखियो आहियां। हिते त मुंहिंजो दम थो ॿुसाटिजे। आउं मोटियुसि बि तुंहिंजे करे। जे हिते ॾुखी आहीं त हल मूं वटि हली शहर में रह। उते बि त तुंहिंजो ई घरु आहे। हिते तूं चाक बि कान थी रहीं।
हली उते पंहिंजो इलाज बि कराए। अबा मुंहिंजो त हितां हाणे मढ़ ई निकिरंदो, हिन जो तोसां एॾो वेर आहे जो तो वटि हली रहां त 3 तलाकूं ॾींदे वेर में ई कोन कंदो। हिननि अछनि में उहो टिको मूंखां खयो कोन थींदो। सॼी ॼमार हिन सां निभायो अथमि, बाक़ी हयातीअ जा ॾींहं बि गुज़री वेंदा, शल पंहिंजनि जो कुल्हो नसीब थिएसि। केॾी न दुखी हुई मुंहिंजी जीजल, संदसि अंदरि अधु थियो पियो हो, पर कॾहिं बिड़क ॿाहिरि न कढियाई। ऐं अॼु पंहिंजे अखियुनि साम्हूं पंहिंजे मुड़ुस जे सुरेतुनि खे पंहिंजी औलाद लाइ नफ़रत जो सबबु बणिजंदो ॾिसंदे बि कुरेत करण लाइ तयारु न हुई। ईअं लुड़क लाड़ींदे मूंखे दुआऊं आसीसूं कंदी हली वई। मुंहिंजे वजूद में को छिड़वाग छुओ छिड़ी पियो हो। मुंहिंजे अंदर में तूफ़ान मतलो न तूफ़ान मुंहिंजे जिस्म खे थकाए विधो। रखी रखी मूंखे नेट जे लकुण जो छपको थिए ॿुधण में आयो, जेको बार बार महरूअ जे नाज़िकड़े बदन ते नीर विझंदो थिए वियो। मूंखे गुलाब जे गुल जूं पनखड़ियूं यादि अची वयूं, जन खे न विझण सां संदसि गुलाबी रंग मटिजी हल्को नीरो या वांगड़ाई थी वेंदो आहे। मूंखे महरूअ जे ॿाहुनि जा उहे वांगड़ाई पटा अखियुनि ॾाढो फिरण लॻा, जेके नेट जे लकुण पैदा कया हुआ, ऐं उन लाइ जवाबदार आउं हुउसि। मूंखे बाबे जे उन रद अमल लाइ अॻे ई सोचणु घुरिजे हा। हा, उन लाइ जवाबदार आउं हुउसि। ज़िमेदारी सॼी मुंहिंजी हुई। उहो अहसासु मुंहिंजे ज़हन में चिलाटा चिंबड़ाइण लॻो। मूं ईअं भायो ॼणो उहो नेट जो लकुण ख़ुदि मुंहिंजे हथां महरूअ जे गुलाबी जिस्म ते नीर विझी रहियो। उहो ख़्यालु ईंदे ई मूं बेसाख्ता पंहिंजो हथु ज़ोरीअ दरीअ ते फहकाए कढियो। दरीअ जे काठ में का छेत हुई जेका मुंहिंजे हथ जे पुठ खे चीरे वई। मूंखे को सूर या का पीड़ा बि न महसूसु कान थी। ऐं पंहिंजे ज़ख़्मी हथ खे हैरत मां ॾिसणु लॻुसि, जंहिं मां रतु ठींडियूं करे वहणु लॻो। मूंखे ईअं बासणु लॻो ॼणो उहो हथु मुंहिंजो न हो, ॿिए कंहिं माण्हूअ जो हथु हो, जंहिंसां मुंहिंजो को लाॻापो कोन हो, मुंहिंजो को वास्तो न हो। फटियल हथ जी पुठ खे ज़ोर ॾेई वधीक रतु करणु लॻुसि ऐं उन रत मां आङुरियूं ॿोड़े पंहिंजी बांह ते पटा ठाहिणु लॻी हुअसि। ऐं उन में मूंखे का उॼाती राहत महसूसु थियणु लॻी। पाण ईज़ाइण में लज़त जो अहसासु मुंहिंजे लाइ बिल्कुलु नओं हो। उहो तजुर्बो मुंहिंजे लाइ बिना नओं हो, जंहिंसां मुंहिंजे शऊर जो को लाॻापो कोन थिए ॾिठो। हाणे मूं में फ़क़ति उहो लज़त जो अहसासु बाक़ी वञी रहियो हो ऐं हवेली ख़ामोश हुई। ओचितो मूं पंहिंजे अॻियां हिकु आवाज़ु ॿुधो, अई घोड़ा मुठियसि, ही छा पिया करियो? साइण पंहिंजा ॿई हथ खणी मुंहिंजे फटियल बांह जी कराईअ में विधा। हिन जे उन महिल ॼण त मूंखे कंहिं ओथारे मां जाॻाए विधो ऐं आउं शुक्रगुज़ार नज़रुनि सां पंहिंजे हिन जाॻाईंदड़ खे घूरणु लॻुसि। हिन जे हथनि जे छुहाव पहिरियों भेरो मुंहिंजे ज़ख़्म में सूर ऐं पीड़ा जो अहसासु पैदा कयो। कनि इंसाननि जे हथनि जो छुहाव बि केॾो न ईज़ाईंदड़ आहे। हिन उमालक पंहिंजे पोतीअ मां पटी फाड़े मुंहिंजे हथ जी फट ते पटी ॿधी छॾी। ज़ख़्म ढकिजी वियो, पर रुॻो हिन जे नज़रुनि खां। मुंहिंजे नज़रुनि में त ज़ख़्म जो अहसासु ई हाणे जाॻियो ऐं ज़ख़्म पटीअ अंदरां मुंहिंजे अखियुनि में घूरींदो रहियो। हिकु सिधी ॻाढ़ी लीक जंहिंमां रतु ईअं पियो फुटी निकितो ॼण त उतां रत जो को चश्मो फुटी निकिरण वारो हो। मूं साइण जो आवाज़ु ॿुधो, पर बि लॻव छा? केॾी न हमदर्दी, तक़रीबन मुहबत हुई उन आवाज़ में। मूंखे ईअं गुमसुम ॾिसी उहा हीसिजी वई हुई। हिन मूंखे हथ खां वठी हाणे खट ते विहारियो। शायदि मुंहिंजे थकल ज़हन खे महज़ इशारे जी ज़रूरत हुई ऐं आउं लेटी पियुसि, चुपचाप छत खे घूरींदो रहियुसि। हल्की रोशनीअ में छत जा टीयर मूंखे वरी बि कंहिंजे जिस्म ते नीरा पटा बासण लॻा। वरी समूरो मंज़रु मुंहिंजे अखियुनि आॾो अची वियो ऐं हथ में ईज़ा जो अहसासु थियणु लॻो। मुमकिन आहे त पटीअ जे ॿध जे करे सूर वधणु लॻो। उहो ईज़ा मुंहिंजे अखियुनि में लही आयो ऐं अलाए जो छो ऐं कीअं बिना कंहिं इरादे जे लुड़क पाण मुरादो मुंहिंजे अखियुनि खे धुंधलो करणु लॻा। जॾहिं अखियुनि जा पिंबड़ घणी देरि लुड़कनि खे झले न सघिया, तॾहिं ॿॻोड़ा उथड़ी मुंहिंजे ॻलनि ते लही आया। मुंहिंजे हिकड़ाइप जो अहसासु वधी वियो। ऐं पाण खे अकेलो महसूसु करे पंहिंजे ई पाण खां डिॼणु लॻुसि। पंहिंजे बदन में हल्की ॾकिणी अची वई। मुंहिंजे बदन में हल्की ॾकिणी अची वई। साइण मुंहिंजी उन हालत खे ॾिसी घबराइजी वई ऐं आहिस्ते चयाईं,
जी अम्मा खे सॾियां। उन आवाज़ ॿुधण सां ॼण त मुंहिंजे अकेलाईअ जे अहसास जो शीशो टिड़की भॼी पियो। मूं थधो शूकारो भरींदे चयो, न न, आउं ठीकु आहियां। रुॻो मूंखे हिन कमरे खां भउ थो थिए, मूंखे अकेलाईअ खां डपु थो थिए। ईअं थो भायां ॼण त आउं ईअं थिए भायो ॼण त आउं विफली रहियो हुउसि ऐं साइण खे उहो ख़्यालु थियो त शायदि आउं वरी थपिजी पियो हुउसि। हिन पंहिंजो हथु मुंहिंजे निराड़ ऐं ॻल ते रखी ॾिठो त बुखार हो या न, पर हिन जी उन हरकत मूं में उॼातो रद्द अमल पैदा कयो। मूं संदसि उन हथ खे छिके खेसि पंहिंजे मथां किराए छॾियो। मुंहिंजो मुंहुं संदसि छातियुनि में पूरजी वियो। हिकिड़ो हथु संदसि चेल्हि जे चौधारी वेढ़िजी वियो ऐं ॿियो हथु वधाए बत्तीअ जी वटि हेठि करे छॾियमि।